साईं इहा कहाणी आहे हिकु सौदागर ऐं हिकु जिन जी। हिन कहाणीअ में टे कहाणियूं ॿियूं बि आहिनि। उमेद कयां थो दोस्तनि खे ज़रूरु पसंद ईंदियूं। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही कूड़ी दुनिया जो बादशाह हुजे। पोइ हिन जी बादशाहीअ में हिकु सौदागर रहंदो हुयो। पोइ सौदागर जो कमु ई सौदो वापारु हुंदो। हिनखे साल ॾेढ साल थी वियो हुजे, काॾे बि न वियो हुजे। पोइ हिकु ॾींहुं दिलि में ख़्यालु कयईं त बणा वेठे बि शींहं बुख मरी आहे, सो काॾे सौदे वापार ते वञा न त हिते त मिल्कियत टोटल खाई वेंदुसि मां। पोइ हीउ पंहिंजे हिसाब सां जेको सामान हुयो तंहिं वक़्त में खपण जो, सो पोइ कच जा थांव हुया या कुझु बि हुयो, सो पंहिंजे हिसाब सां खणी ॿेड़नि ते रखी पंहिंजे हिसाब सां रवानो थी पियो। अॻे सैर सफ़र जा सौदा वापार थींदा, सो ॿेड़नि जे ज़रिए थींदा हुआ। जो जंगल हूंदा न, पोइ माण्हू काॾे वञे कहिड़ो रस्तो वठे। पोइ जानवर रहंदा हुया, शींहं जा, हाथियूं जा, घणो कुझु रहंदो हुयो। पोइ इन हिसाब सां माण्हू हेरास बि थींदा हुआ जंगल में, त केरु वञे। ऐं ॿेड़े ते त बाबा सामान पइजी वियो, दरिया जे विचों ॿेड़ो वेंदो पियो, मज़ा लाइ का शइ अची हुनखे हमिलो करे। सो हकले हो करे रवानो थी पियो पंहिंजे हिसाब सां। सॼे मुल्क मां हिनखे महीनो ॾेढ थियो, जेको 3 महीना 4 हिन पंहिंजे हिसाब सां सौदो वापारु करे वापसि साॻे बस्तरगाह ते पंहिंजे ते पुॼी वियो। उते ॿेड़ा सेड़ा ॿधईं। हिन जा जेका 4-5 नौकर हुया, उन्हनि खे पंहिंजो हिसाबु किताबु ॾिने त बाबा हीउ तव्हांजो रोज़ी, जेका तव्हां मूंसां गॾु हलिया हो, हीउ मुंहिंजो हक़ु आहे, उन हिसाबु किताबु सो ही मुंहिंजो आहे। हर को पंहिंजे हिसाब सां बस्तरगाह तो हेॾे होॾे थी वियो। हीउ हकिलंदो होकारींदो वञे पियो। हिन जी मालात सुठी खोड़ मंज़िल ते हुजे, हिन जो विच वधो जंगल जो, हकिलंदो होकारींदो अचे पियो। हिनखे बुख बि ॾाढी लॻी हुजे। हिन सोचियो बणा बुख बि ॾाढी लॻी आहे, हाणे कीअं मसइलो थिए। हकिलंदो होकारींदो अचे पियो। ॾिठई त बणा हिकु ॿेर बीठी आहे। हिन जो वाह जो कमु थियो, बणा 2-3 ॿेर खाईंदुमि त घर ताणी पुॼी वेंदुसि। आयो त ॾिठे त भला ॿेर जेठो खूह बि बीठो आहे। चए वाह जो कमु थियो साईं, ॿेर जा ॿेर बि ऐं खूह आहे, पाणी बि अथसि, सभु कुझु। अॻे खूहनि तो पाणी भरींदा पीअंदा हुया। सो हिन देरी न कई, उते छापड़ूं पयूं, जाम भितर हुना घणो कुझु। जो माण्हू ॿेर त छाणींदो न ॿेर मां, ॿार बचे जो कमु आहे त छापड़ूं हणंदो या भितर पियो हणंदो आहे, त उते जाम पिया हूंदा आहिनि भितर। पोइ हे शुरू थियो साईं ॿेर छाइणु चालू कयईं पंहिंजे हिसाब सां। 1-2 भितर ईअं त वरी ॿेर छणिया, हिन पंहिंजे हिसाब सां खाधा। हेॾो होॾो हिन सम्झो त बणा अञा तलब आहे। ॿियो हिकिड़ो सरेटो पियो त खणी जो हणे उन ॿेर में। सो ॿेर खे बि लॻो, कुझु ॿेर बि छणिया। उन में अंदरि हिकिड़ो जिन हुयो, जिन जो बचो हुयो ठका वञे। उन खे थियो त उहो खे धकु लॻी, उहो प्यालो करे वियो। थोरी देरि खां पोइ जिन जो निकितो, ॾिठे त बणा मुआरो पुटु प्यालो करे वियो आहे। हिन चयो हिनखे वरी छा थियो। ॾिठे त बणा सरेटो लॻो आहे, हिन जो मग़ज़ु फाटी पियो आहे। ॾिठे त बणा ॿियो केरु हिनखे नज़र कोन आयो। उहो साॻो सौदागर हेठि ॿेर पियो मेड़े वेठो। हिन चयो ॿियो केरु बि कोन्हे, इन ई मुंहिंजे बचे खे धकु हयो आहे, सो इन ई मारियो आहे। पोइ अॻे ज़माने में जिन कंहिंखे पंहिंजो पाण न ॾेखारींदा हुया। पोइ चए चाहिनि त ॾेखारनि पिया, बाक़ी हूअं न। पोइ जिन हिन ॾे आम्हूं साम्हूं आयो हली। हिनखे चवणु लॻो त तूं मुंहिंजो पुटु मारियो आहे, तूं खूनी आहे, सो खून जो पलां त खून थींदो, मां तोखे मारींदुमि। हे चवणु लॻो त सौदागर त भाउ मूंखे कहिड़ी ख़बर, तुंहिंजो पुटु काथे हो, मां त ॿेर पियो छाणियां खावां, मूंखे कहिड़ी ख़बर आहे। चए हीअं तूं सरेटो हयो, मुंहिंजो पुटु मथे वेठो, उनखे सरेटो लॻो मुंहिंजो पुटु मरी वियो आहे। सो हाणे तोसां ॿियो फ़ैसिलो कुझु बि न आहे, खून जे बदिले खून। तूं मुंहिंजो पुटु मारियो, मां तुंहिंजो घाटो भञंदुमि। हिन चयो त ग़रीब शख़्स जेको सौदागर हुयो त बाबा उनजो चयो त भला थी सघे मतिलबु जाए बि हुनजो बचो मरी वियो हुजे, मां भितर साजला को हणां थो पियो। हे हिनखे चवणु लॻो हाणे कीअं मसइलो थींदो। तूं जे मूंखे मारींदे, जेको मां हीअ 5 रुपया कमाया आहियां, हेॾो सारो लोड़ी आयो आहियां, मां हिकु सौदागर आहियां, हेॾे ॿेड़ा भरे पंहिंजी दुनिया जा पंहिंजे हिसाब सां वियुमि। सौदो वापारु करे मोटियो वञा पियो, हिते बुख लॻी, मां ॿेर खाइण लाइ हिते बीठुमि। सो हाणे जे हिते तूं मूंखे मारींदे त हे जेको मुंहिंजो आहे दौलत या मिल्कियत त को ॿियो ई तो खणी वेंदो, मुंहिंजे बचनि जो हक़ु आहे। सो मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिए। सो पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बचनि खे मां हीअ दौलत ॾेई अचां, पंहिंजा पैसा ॾेई अचां। मां 2 ॾींहंनि अंदरि तोॾे मोटींदुमि, वाइदो आहे। अॻे जेका वाइदा कंदा हुआसीं उहे निभाईंदा हुया। हाणे त माण्हू वाइदा छा, कसम क़ुरान खणी था वञनि ज़ोरीअ। हे अॼुकल्ह जा दौर जा माण्हू ईअं आहिनि। बाक़ी अॻे ज़माने में ज़बान थी वई त बसि कुझु बि थी वञे, सिपसी लही वञे त लही वञे, पोइ ते न हटिबो। हिन सौदागर जे वाइदे ते हिन जिन एतबार कयो। चई त 2 ॾींहंनि जी मोहलत ॾींदोमांइ। सो 2 ॾींहंनि में तूं हीउ पंहिंजे हिसाब सां जेको अथई सामान पंहिंजे बचनि सां मिली आहे, पंहिंजी घरवारीअ खां मोकिलाया। ॿियो ॾींहं जी शाम ते हिते या सुबुह ते पुॼी वञिजांइ।
हिन चयो सही आहे मां पुॼी वेंदुसि। सो हिन वाइदो इक़रार ॾेई पंहिंजे जिन खे ऐं सिधो सो सामान जेको हिनखे दौलत वग़ैरह जेकी सामान खपाए पंहिंजे सां पैसा करे आयो, सिधो सो आयो घर पंहिंजे। से घर जो पुॻो त हिनखे ज़ाल पंहिंजी बच्चा पंहिंजा ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया त अबो मोटी आयो आहे। अचे हू भाकर विझनिसि, सही ज़ाल अचे मिलेसि, अचे पाणी खणी मानी खाराएसि, पर हिनखे का शइ न पई वणे। हिनखे रुॻो ख़्यालु इहो ई हुजे त भणा अॼु हिकु ॾींहुं बि मतिलबु त महिमान आया, सुभाणे के ॾींहं में मां वेंदुसि, मूंखे जिन त कोन छॾींदो जंहिंजो मूंखे चए थो त मुंहिंजो पुटु मारियो अथई खून जे बदिले खून। सो उहे उहो छॾींदो त कोन, हिनखे का शइ बि वणे ई कोन पई, रुॻो हेॾे ज़हन हुजेसि भणा हीउ त मूंखे मारे छॾींदो, हाणे छा थिए। सो हिनखे ज़ाल चवे त मानी खा त ही ओॾे सोच हुजे त भणा जिन मारे छॾींदो। हिनखे परेशान ॾिठो ज़ाल बचनि त भणा अचे ज़ाल चवणु लॻसि ॿाहूं ॿधी पंहिंजे हिसाब सां अदब सां वेही पेरनि ॾऊं, चवणु लॻसि दिलि ते मूंखां का ग़लती थी वई आहे, या मूंखां को नाराज़ आहे तूं जो मुंहिंजे हथनि जी तूं मानी नथो खाई, न कुझु बि न, रुॻो अफ़सोस में वेठो आहे, जा की नुक़सानु पियो आहे तोखे हिन सौदे वापार में, तूं ॿुधाए त सही न छा थियो आहे। हिनखे चयईं सही आहे मां ॿुधाईंदोमांइ। हिन बदिरां मानी जा हलनि कोन पिया त मिड़ई हलाईं ज़ाल जी ख़ुशीअ ख़ातिर बाचा ॿार सुम्हारिया हो मो टरी अचे ज़ाल खे सॼी ॻाल्हि क्लियर करे ॿुधाईं त दिलि मां हीअं वापसि आयुसि, बस्तरगाह ते ॿेरा छॾियमि, उतो सामान नौकर चाकरनि खे पंहिंजो हिसाबु किताबु ॾिनमि, मोटी आयुमि त बुख लॻी की ॿेर ते मां छापुड़ हुयूं, ॿेर ते को जिन जो बचो हो को धकु लॻी वियुसि। सो उहो प्यालो करे हाणे तो चवे जिन त उन खून जे बदिले खून, मां तोखे मारींदुमि। हाणे मां त हस्कार कोन मारियो, पर हाणे मरी जो वियो आहे त हाणे हुन सां मां वाइदो करियो आहे त 2 ॾींहंनि जी मोहलत वठी आयो आहियां। सो मुंहिंजो दीदार करे वठि आख़िरी ताईं, ऐं बचनि पंहिंजनि खे बि चयो त मूंसां मिली पंहिंजो सिकल आहिनि। ज़ाल चवणु लॻसि अड़े हू जिन आहे, हू तोखे छा कंदो, तूं न वञजांइ त 2 ॾींहं छा, तूं वञजांइ न महीनो ॾेढ न वञजांइ त छा कंदो, कुझु ई कोन कंदो। चए न हो जिन आहे, हू कुझु बि करे सघंदो, अची घर में पंहिंजे बच्चनि खे मारे, तोखे मारे, ॿियो त मूं वाइदो करे आयो आहियां त मां वाइदो पंहिंजो पाड़ींदुमि, भले मूंखे मारे छॾे, बाक़ी मां वाइदे ते वेंदुसि। हीअ ते ज़ाल सां सॼो हवालु कयो, न हिनखे राति निंड आई, न हिन जी ज़ाल खे निंड आई, ने सोच वीचार में सुबुह ते पंहिंजे बच्चनि खे हिकिड़ो हुनखे खणे कंहिं महिल हुनखे खणे, बचा ना फिरी न बा बच्चनि सां चिंबड़ियो पियो हुजे, ज़ाल सां चिंबड़ियो पियो हुजे, चई पियो बसि अॼु आख़िरी ॾींहुं आहे, सुबुह साजर मूंखे वञिणो आहे। सो हिन सां मिली घुमी फिरी पंहिंजे हिसाब सां हिनखे राति ॾींहं में लखरमो पाणी बि हले पियोसि, रुॻो इहा सोच हुजेसि भली मां मरी त उएं वेंदुसि, पर मुंहिंजे बच्चनि जो छा थींदो। हीअ सही उहो ॾींहुं फिरी आयो, ॿियो ॾींहुं सिधो सो हीउ ग़रीब शख़्स वञी उहो सौदागर वञी साॻी हंधि वियो, उन ॿेर वटि जेको खूह हुयो उन खूह जे कपर ते वेही रहियो। हाणे चवणु लॻो हाणे त भला उअई मौत त कढाए छॾींदो, त उअई बि कोन वाइदो भई पंहिंजो पूरो कयां न भला। उन कपर ते अची खूह ते वेही रहियो। सो हाणे अचे कंहिं महिल बि जिन अचे त पंहिंजो हिसाब ज़ाहिर थिए, जा पाण ॾेखारे त मूंखे मारे। इन इंतज़ार में वेठो हुजे त ॾिठईं त भला हिकिड़ो हमराह अचे थो पियो, जंहिंखे 2 कुता कारा पाण सां गॾु अथसि, रसिया हुनखे बि रसिया, 2 कुता कायूं अचे थो, 2 कारा कुता अथसि हिक ई हमराह खे। अचे सिधो सो हिन सां मिलियो, अचे हिनखे सलाम ॾिनई, हिन चयो वालेकुम सलाम। हिनखे चई ॾे हवालो, हिते वेठो आहियां। हिन तेर पितर करे सॼी पंहिंजी ॻाल्हि कई, दॿा हीअं मां सौदो वापारु करे मोटियुमि, हीअं मां ॿेर खे छापड़ हईं, हीअं जिन जो बचो मो, ऐं हीअं जिन तो चवे त तूं मुंहिंजो ॾोही आहे, खून कयो आहे, मां तोखे मारींदुमि। चवणु लॻो यार ईअं त न थींदो, तूं त भला ॼाणी वाणी त न मारियो न, हे हिकु हादिसो थी वियो। सो हाणे जिन अचे त मां ॻाल्हाईंदोमांसि, सो जेसि ताईं अचे त मां बि तोसां गॾु वेहां थो। अदा उहो वेठो हुजे, वरी ॾिठो त 2-3 मिंट खां पोइ हमराह अचे थो पियो, गॾे ते चढ़ियो। अदा गॾे ते चढ़ियो, अचे थो पियो, हजू उहो हमराह जो पुॻो हिननि खे सलाम ॾिनई, हिननि चयो वालेकुम सलाम। अचे हिननि खां हाली हवालु थियो, भाउ हिते वेठा हो, ख़ैरु त आहे। उहो साॻो सौदागर चवणु लॻो त भाउ हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे, सो हाणे जिन थो चवे त तोखे मां मारींदुमि। हू बि गॾे वारो चवणु लॻो यार इन में तुंहिंजो को ॾोह ई न आहे, तूं त भला हस्का त हुनजो बचो न मारियो न, हू हादिसो थी वियो, इतकाफ़ थी वियो, मतिलबु त हादिसो थी वियो, त इहो त मसइलो ई न आहे, इहो जिन न कंदो, मां बि जिन अचे त मां ॻाल्हाईंदोमांसि। हाणे साईं हीउ ग़रीब जेको सौदागर हिकिड़ो ऐं 2 ॿिया हमराह, 3 ॼणा थिया। थोरी देरि गुज़री त वरी ॿियो बि हमराह अचे थो पियो, टियों बि। सो उन खे हथ में हरणी आहे, उहो बि कायूं अचे थो पियो हिननि जी तरफ़ सिधो सऊं। अची हिननि खे सलाम ॾिने, अस्सलाम वालेकुम, हिननि चयो वालेकुम सलाम। चए ॾे हाल हवाल भला 3 हिते वेठा हो। त सौदागर उन सॼी हवालु करे ॿुधायो त भाउ हेतिरे में ॻाल्हि हीअ आहे,
सो हाणे मूंखे जिन मारण थो चाहे। सो हाणे सम्झ में ॻाल्हि नथी, जिन इंतज़ार में वेठा जिन अचे त छा थो चवे। हुन चवणु लॻो यार तो ते त इहो खून ई नथो पए, जिन तोखे केरु मारींदो, इहा त वरी नाइंसाफ़ी आहे यार। चई जेसि ताणी जिन अचे त भला मां बि होसि ताणी वेहां थो। अदा ही चागो ॾियां 3 ॼणा हो ऐं चोथों जेको आहे सौदागर, 4 ॼणा अची खूह जे मथां वेही रहिया जिन जे इंतज़ार में, त जिन बि एतिरे में अची निकितो। अदा जिन ॾिठो त बणा ही वेठा आहिनि 4 ॼणा। उन महिल सौदागर खे चवणु लॻो तोखे मूं चयो त तूं अकेलो अचिजांइ, ही 4 ॼणा छो वठी आयो 3 ॼणा। एतिरे में जेको कुता काया हो कारा, उन हमरा ॻाल्हायोसि, चए जिन हिन ते इहो तुंहिंजे पुट जो खून पवे ई कोन थो। हिन ग़रीब शख़्स ॼाणी वाणी तुंहिंजो बचो न मारियो आहे, हीउ हिकु हादिसो थी वियो आहे। चए बाबा कुझु बि थी वए, मुंहिंजो खून कयो ते मां खून में हिन खे मारींदुमि। चई पिया हाणे तूं न ॿुधंदे मुड़ंदे त हाणे मां हिकु ॻाल्हि ॿुधाई तोई कहाणी। उहा कहाणी ॿुध जे तोखे सम्झ में ॻाल्हि अचे, दिलचस्प लॻई त हिन ग़रीब शख़्स खे तूं माफ़ु कजांइ। हिन चयो भला तूं कहाणी ॿुधाए, जे मूंखे सम्झ में ॻाल्हि आई त पोइ इन ॻाल्हि खे सोचींदुमि, वधीक ॿुधाईंदोमांइ। हिन चयो त भाउ हे असां 3 पाण में भाइर हुआसीं। सो असांजो पीउ जेको हुयो सो बाक़ाइदे पंहिंजे हिसाब सां असां बीठल पाल्टी हुआसीं। एतिरी बाबेत दुनिया हुई जो असां 3 भाइर खाऊं ते बि असांखो खुटणो घणी हुई। पोइ असांजे पीउ मां दादला बि हुआसीं, पंहिंजे हिसाब सां 3 भाइर पाण में हुआसीं। त कुदरत मुंहिंजे अलाह जी असांजी माउ गुज़ारे वई। आहिस्ते आहिस्ते असांजो पीउ जेको हुयुसि उहो बि गुज़ारे वियो। पोइ उन्हनि भाइरनि में वॾे में वॾो मां हुयुसि। पोइ ज़िमेवारी इहा अचे वई मूं ते। पोइ हिननि भाइरनि सां मां गॾु हुयुमि, पर हिननि ॿिन्हिनि भाइरनि जी मूंसां कोन पवे पई। हो पाण में छा कॼा सेठ हुया, पर मूंसां सम्झी त न पिया सेठ में अचनि। पोइ ॿिन्हिनि भाइरनि अची मूंखे चयो त भाउ हाणे बाबू बि गुज़ारे वियो, अमड़ बि गुज़ारे वई, वॾो तूं आहे, असांखे पंहिंजे हिसाब सां हिसो लिखिड़े ॾे। असां पंहिंजे हिसाब सां वेहंदासीं, उथंदासीं, बाक़ी तोसां गॾु न हूंदासीं। मां चयो भाउ तव्हांजी मर्ज़ी, हाणे तव्हां नथा गॾु रहणु चाहियो सो जीअं चवंदव तीअं कंदुसि। पोइ हुननि खे मूं पंहिंजो हिसो कढी ॾिनो। जेकॾहिं घर में हिसो हुयो जेको बि हुयो उहो हुननि खे पंहिंजे हिसाब सां ॾिनुमि। माल मिल्कियत में, रिज़क रोज़ीअ में, जेके बि माल में हुयो सभिनि खे पंहिंजे हिसाब सां वंडे विराए ॾिनुमि। बाबा हीअ शइ तव्हांजी आहे, हीअ शइ मुंहिंजी आहे, सो इहो बराबरि थी वियो। हाणे तव्हां मर्ज़ीअ जा मालिक हो, काॾे बि कयो। पोइ हुननि अहिड़ो कमु कयो, जेको बि हुयो न माल मिल्कियत, जेकी शइ हिसे में आया न उहे पंहिंजे हिसाब सां खयूं ऐं बादशाही छॾियूं, हलिया विया पंहिंजे हिसाब सां हलिया विया। मां चयो चलो हुनजी मर्ज़ी आहे, मालिकनि हाणे भाइरनि मुंहिंजा, मां कंहिंखे रोके बि न पियो सघां। हुननि खे पंहिंजी मिल्कियत थी वई, मुंहिंजो को अलो तलो ई कोन हुयो। हीअ पंहिंजे हिसाब सां उथिया हलिया विया। पोइ हे सॼे मुल्क में हले किथे वञी पंहिंजे हिसाब सां वञी जुआओ खेॾनि, के शादियूं कयनि, के रंडियूं नचाइनि, पर दुनिया जो हर हिकु फेल कयनि। हिननि ते पैसो जाम हुयो, जेकी बि मिल्कियत ॾिनी मान जे सभु उॾाया आया। मूं बाबे सां उथियल हुयुसि हेॾे होॾे संगत साथ में, त मूंखे सॼी ख़बर हुई त मां हीअ मिल्कियत खपाईंदुमि त पोइ ठाहे न सघंदुमि। सो मूं खपाई कोन, उन खां ॿीणी अञा बि ठाहे छॾी। इन ॻाल्हि खे 4 साल गुज़री विया। 4 सालनि अंदरि मुंहिंजा भाइर अची हिकिड़े ॾींहुं, मां पंहिंजे नोताक ते वेठो हुजां, 4 महिमान मूं वटि हुजनि, ओचितो ॾिठमि त 2 फ़क़ीर पिया था अचनि। 2 फ़क़ीर उहे न हुआ, उहे मुंहिंजा भाइर हुया। मूं हुननि खे कोन सुञातो, अची हुननि खे मानी ॾिनी। महिमान त मूं वटि जेको बि ईंदो हुओ मां उतां माण्हू भलो हुउमि, सो पंहिंजे हिसाब सां सभ खे मानी खाराईंदो हुउमि। हिननि खे मानी खारायमि। हिननि चयो त असांखे नथो सुञाणे। मां चयो मां तव्हांखे नथो सुञाणियां। हिननि चयो असां उहे तुंहिंजा भाइर आहियूं जेका तूं हिसो छॾी आहे। चवणु लॻो त हीअ तव्हांजी हालत, हेॾी तव्हांखे मां पैसा ॾिना, दुनिया ॾिनमि। चई उहा वियासीं असां हेतिरनि ॾींहंनि में, पंहिंजो ऐश कयोसीं, पंहिंजो बेंश कयोसीं, शादी कयोसीं, उहे मायूं बि छॾे वयूं, असां फ़क़ीरी हाल में जे तोंद पुगाऊं। वरी बि चयोसीं असांजो भाउ आहे, ॿियो काॾे वञूं। चई भलो आयो, भाइर आहियूं, हिक ई पीउ जा खून आहे असां में, सो भली ही तव्हांजी मिल्कियत आहे। मूं हिकिड़े जो खाइणो घणी आहे, महिल गंज आहे मालिक जो, तव्हां भली भाइर मूंसां गॾु वेही खाई सघो था, वरी बि भाइर आहियूं। सो मूं हिननि खे पंहिंजे हिसाब सां पनाह ॾिनी, पंहिंजे हिसाब सां। पोइ मूंखे भाइरनि सलाह ॾिनी त भाउ हिते तूं पंहिंजे हिसाब सां सौदो वापार बि गंज कयो आहे, पर कुझु 2-3 रुपया खणी हलो सौदे वापार जी, त को ॿेड़ा भरे ईअं ॿाहिरि मुल्क ते कमाए अचूं, ॿिए भाषाउनि में। सो बाक़ाइदा दुनिया कमाईंदासीं पंहिंजे हिसाब सां। हिते मार्केट सिको पंहिंजो घटि आहे, ॿिए मुल्क में सिका मथे आहिनि, पंहिंजे हिसाब सां पैसा 2-3 रुपया सवाया थींदा। सो हल त असां सौदो वापार तोखे सेखारियूं। मूं भाइरनि खे चयो जीअं तव्हांजी मर्ज़ी। पोइ जेको हुयो पंहिंजे हिसाब सां असां ॿेड़नि में वञी सामान हयोसीं, दौलत मिल्कियत सिकी बि हुईसीं।
सो घर में असांजे घर में केर भी कोन हुयो, मुंहिंजी शादी थियल कोन्ही, मूं पंहिंजे घर खे तालो हयूं, सिधो सो ॿाहिरि सां सौदे वापार ते हलियो वियुसि। पोइ हलंदा हाकिंदा होकारंदा वञनि पिया। पोइ असांजो ॿेड़ो ख़राबु थी पियो। पोइ असां 2-3 मिंट ॿेड़े खे कीअं कपर लॻायोसीं। पोइ मूं चयो त भला थोरो झंग जो सैर करे अचां हीअं पासाईअ ते। मां हलंदो हलंदो वञा पियो त हिकु औरत झंग में वेठी आहे। सो सिधो सो वञी उन औरत खां पुछा कि जिन्ना भूतां केरु आहे? चवणु लॻी मां इंसानु आहियां हिकिड़ो। उहा अचे मूंखे चवणु लॻी तूं ख़ूबसूरत ऐं नौजवान इंसान ऐं अकुलमंद थो ॾेखारिजे ऐं मसीहा थो ॾेखारिजे, मदद करण माण्हुनि जी तुंहिंजो कमु आहे। सो तूं मूंसां शादी कर, मां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। मूं हुनखे चयो त मां तोसां शादी कंदुमि। पोइ हुन ॻोठ में बादशाहीअ में हिकिड़ो मुलो हुयो। असां मुले खे खणी आयासीं, पंहिंजे हिसाब सां निकाह पियो, मूं हुन सां शादी कई। पोइ पंहिंजे हिसाब सां सौदे वापार ते वरी हुन ॿेड़े में चढ़ी पियासीं। हूअं हुयासीं 3 ॼणा। पोइ मुंहिंजी ज़ाल बि थी 4 ॼणा थियासीं। पोइ मूंखे इहा ख़बर न हुई त मुंहिंजे पुठि पोयां मुंहिंजा भाइर मुंहिंजे बारे में छा था सोचनि, छा था चवनि। पोइ के हे मूंसां साड़ ऐं अकस रखंदा हुया। मुंहिंजी जंहिंमहिल शादी थी वई, हिननि जो साड़ अकस वधी वियो। पोइ हू 2 ॼणा हुया अॼु मुंहिंजे ॿेड़े ते मूंसां विड़िया। पोइ हू ॾाढा थी मूंखे अॼु ॿेड़े तां लाहे धिको ॾिनो दरिया में। पोइ मूं झंग जो ऐं कचे जो हुयुमि राशू। सो मूंखे ख़बर हुई त तरबो कीअं मां तरी वञी कीअं कपर सां फतकंदो थड़पका हणंदो अॼु लथु मूं चढ़ियुमि पंहिंजी बादशाहीअ तरफ़। मां चयुमि हाणे बादशाही सुठी विथीर कया। हूअं ॿेड़नि ते हुउमि, हाणे पंधु भॼणो पइजी वियो मूंखे। सो ई मुंहिंजा भाइर मुंहिंजी मिल्कियत जेकी बि ॿेड़े वारी ऐं मुंहिंजी ज़ाल सिधो पाण निकिता हलिया विया। मां उते ई थपड़ी थपड़ी पंहिंजे हिसाब सां कपर ते चढ़ियुमि। पोइ मूं सोचियो त पंहिंजी बादशाही तरफ़ वञा, भला पंहिंजो घर त होॾे आयरमि। पोइ मूंखे हिते 15 ॾींहं खनि लॻी विया पंहिंजे घर ते पुॼण ताणी। आयुमि त जीअं ॾिठुमि त बणा ताला हणी वियुमि। उहे ताला लथा पिया न उन मुंहिंजे घर जा। दरवाज़ो लाहे जो अंदरि घिरी वियुमि त ॾिसां त मुंहिंजी ज़ाल वेठी आहे ऐं उन घर में 2 कुता कारा बीठा आहिनि। ज़ाल खे पुछणु लॻुमि त ॾूए जे हवाल तोखे जो मुंहिंजा भाइर ॿेड़े में खयूं हलिया विया, तूं हिते कीअं पुॻी आहीं? पोइ असां अक्सर में मुंहिंजी ज़ाल मूंखे कहाणी खणी पंहिंजे हिसाब सां ॿुधाई त हीअ तुंहिंजा जेका 2 कुता कारा आहिनि इहे तुंहिंजा भाइर न, मां हिकु परी आहियां। सो हीअ तुंहिंजो भाइरनि खे मां पंहिंजे जादूअ जे ज़ोर ते हिननि खे कुतो बणाए छॾियो अथमि। हीअ तुंहिंजा भाइर न, हीअ मिल्कियत पंहिंजी बादशाही ॿेड़ा पिया अथई, वञी संभाल। सो हूअ हली वई उतां जंहिंसां मूं शादी कई, छोकिरीअ सां परी हुई उहा पंहिंजे हिसाब सां हली वई। सो मूं हे पंहिंजा भाइर पंहिंजे उन्हनि खे रसो विझी ऐं उनजी तलाश में निकितो आहियां या ॻोल्हींदो अचे हिते पुॻो आहियां। हिनखे ॾिठुमि त हीअ खूह ते वेठो आहे, अचे तुंहिंजो हवालु कीअं? सो जेकॾहिं इहा कहाणी मुंहिंजी वणी हुजई, दिलचस्प लॻी हुजई त पोइ हिनखे माफ़ु कर। हिते जिन चवणु लॻुसि तुंहिंजी कहाणी वाक़ई तोसां भाइरनि वॾी नाइंसाफ़ी कई, तूं वरी बि पंहिंजे हिसाब सां भाइरनि सां वफ़ादारी कई, पर तुंहिंजी कहाणीअ जे करे मां हिनखे सिर्फ़ु मां 10 ॾींहं हिनखे टाइम ॾेई सघां थो। वरी 10 ॾींहं हे वञे पंहिंजे हिसाब सां घर वञी 10 रातियूं रहे, 10 ॾींहं रहे, वरी मां हिनखे ॻोल्हे वरी मारे छॾींदुसि। वरी एतिरे में गॾे वारे हमराह चयो भला तूं हिनजी बि कहाणी ॿुधी आहे, मुंहिंजी बि कहाणी ॿुध, जे तोखे दिलचस्प लॻे त वरी पोइ तूं सोची पंहिंजे हिसाब सां हिनखे ग़रीब खे माफ़ु कर, हिन जो ॾोह को बि न आहे। हिन जो चई आहे सही आहे, हिन ॻाल्हि ते सोचूं था। तूं पहिरियां कहाणी ॿुधाइजे, मूंखे वणी त मां वधीक वरी ॿुधाईंदोमांव। पोइ हाणे उहो गॾे वारो खणी हमराह खे कहाणी बि ॿुधाए उन जिन खे। सो असां ॿ ज़ाल मुड़ुस हुयासीं। पोइ मां ज़ाल सां बेइंतिहा प्यारु कंदो। मां हिकु सौदागर हुयुमि। पोइ मुंहिंजी शादी नई मां थी हुई त ज़ाल सां मुहबत मुंहिंजी सवाइ हुई। 10-15 ॾींहं थिया, मतिलबु त महीना 10-15 ॾींहं। सो महीनो खनि थियो त मूंखे सौदे वापार जो शौक़ु हुयो। त मां अचु महीने वेठे त शींहं बुख मरी आहे, पंहिंजे हिसाब सां सौदे वापार ते मां निकिरी हुयुसि। तक़रीबन मूंखे 3 साल ऐं 3 महीना थी विया पंहिंजे घर खां परे। नई शादी हूंदे मां मोटी आयुसि, छो त मोटण जो को बि टाइम न हूंदो आहे। सो ख़त वग़ैरह तंहिं वेरे में कोन हूंदा हुआ। सो ओचितो अचे माण्हू निकिरंदो हुयो, परदेसी जेको निकितलु हूंदो हो। सो मां मोटी पंहिंजे घर आयुसि। वॾे टाइम अरसे खां पोइ मां चयुमि मुंहिंजी घर वारी मूंखे ॾिसी वॾो ख़ुशि थींदी। जीअं जो पंहिंजे कमरे में अंदरि जो दाख़िलु थियुमि, ॾिठुमि त मुंहिंजी घर वारीअ सां को गैर मर्द सुतो पियो आहे। उन महिल मूंखे ॾाढो जज़्बो अची वियो, छो त पंहिंजी ज़ाल सां को ॿियो गैर मर्द केर बि ॾिसंदो त उनखे बर्दाश्त न थींदी। सो मूंखे ॾाढी कावड़ आई।
सो मूं हकल हो रखे त हू जेको गेड़ मर्द हुयो सो भॼी वियो। सो मूंखे पंहिंजी ज़ाल हथ अचे वई, मां उनखे पंहिंजे हिसाब सां ॾाढी मार ॾिनी हेॾो होॾो। पर एतिरे सालनि में मुंहिंजी ज़ाल को जादू इल्मु को सिखी वई हुजे, मूं ते अहिड़ो को जादू पढ़ी वई, मां उन महिल कुतो थी बीह रहियुसि। पोइ मुंहिंजी ज़ाल कमिरो बंदि करे अची जी बीहे, मूंखे मां कुतो हूअ इंसानु मां छा थो करे सघां, अचे कुटण बीठी, मूंखां हाले तीक बीक त वही वही भूख सुख वही वही। सेका पासड़ो हुयो अची की दर जो खुलियल थोरो मां निकिरी वियोमांसि। पोइ ॿाहिरि जो निकितुमि। तव्हां ख़बर आहे त ॿाहिरियों कुतो को बि शहर में ईंदो आहे त पोइ उन सां हालत कहिड़ी थींदी आहे। पोइ ॿाहिरिनि जा कुतो जो मां निकितुमि कुतो बणिजी त ॿाहिरियां जेका शहर जा कुता हुया सभु मूं ते चढ़ी विया। कंहिं महिल हो कुतो होॾो वातणे, कंहिं महिल होॾो वातणे, अची मां भॻो में। हिकिड़ो असांजे शहर में रहंदो हुयो कासाई। पोइ उन कासाईअ तरफ़ मां भॻुसि। पोइ कासाईअ ॾिठो भला कुते खे मूंखे छॾायो, कासाई कुता वापसि मोटी विया। पोइ मूंखे लॻी बुख, सो मां शौक़ु शिकार भरियल सौदो वापार तो मोटियो हुजां त मूंखे बुख लॻी। पोइ कासाईअ वटि आंड्रा वग़ैरह जेको कुझु हुयो गोश्त जो ढोरनि जा, मां उहे अची खाइणु चालू कया। हेॾो होॾो उते रहणु लॻुसि। पोइ हुनजी चौंकी ॿोंकी बि कंदो हुउमि, हेॾो होॾो को शिछड़ को उछलींदो, कंहिं महिल कांड्रो उछलींदो पियो, मां ईअं टेम कंदो हुउमि। पोइ हिनजी जेकी कासाईअ जी दिलचस्पी मूंसां घणी थी वई, छो त मां ईमानदार कुतो मूंखे ध्यानु न पियो कयां। पोइ हुनजी चौकीदारी कयां पियो। पोइ हे पंहिंजे हिसाब सां मुंहिंजी मालिकी रखे पियो कासाई। पोइ हिकिड़े ॾींहुं कासाई पंहिंजे घर तरफ़ रवानो थी पियो त मां बि उनजे पोयां निकिरी पियोमांसि। मां अॼु वञा थो कासाईअ जे घर। हलंदो हकारींदे वियासीं कासाईअ जे घर। जंहिं महिल पुॻासीं त कासाईअ जी हिकिड़ी छोकिरी मतिलबु धीउ हुजे, उन मूंखे ॾिठो त अची मूंखां भॼी वई। पीउ अचे वेसो डुक डुक वञी पीउ चवणु लॻुसि त पुटु ही त कुतो आहे, मुंहिंजी दुकान ते मां हुते कमु कंदो आहे, उते ही पियो खाईंदो आहे आंड्रा वग़ैरह, हेॾो छिछड़ ही हुते हूंदो आहे, हिन खां छो थी टिजे। उहा कासाईअ खे पंहिंजी धीउ चवणु लॻी त ही कुतो न आहे, ही इंसानु आहे, हिन सां कीअं दुश्मनी कई आहे, कीअं फ़रेब कयो आहे, ही कुतो न आहे, ही इंसानु आहे। जेकी कासाईअ जी धीउ हुई उहा बि इहो जादू वारो इल्मु सिखंदी पई, पढ़ाई कंदी पई इन जी। सो हिनखे बि थोरो घणो तजुर्बो हिन ॻाल्हि जो हुयो। जंहिं महिल इहो पीउ खे हवालु कयईं कासाईअ खे, चवणु लॻो जे इंसानु आहे, त पोइ धीउ खे चवणु लॻो त तूं हेतिरो सारो इल्मु सिखियो आहे, हिन जादू जे बारे में थोरो घणो ॼाणे थी, हिनखे इंसानु नथी करे सघे। जे मां इंसानु कंदीमांसि। हुन देरि न कई, उन महिल पढ़ी मूं ते शुकारी मां इंसानु थी बीह रहियुसि। पोइ हुनखे मां तेर पितर सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। सो ज़ाल सां मूं हेॾी निभायो, हेॾो हिन जे करे कमाइणु वियुमि हलियो, माना 2 ॾींहं कमाए अचां, ज़ाल मुंहिंजी सुकून सां खाए। सो ज़ाल मुंहिंजे पोयां हीअ गुल खिलिया पिए। सो मूंसां हीअ हालत थी वई आहे। पोइ हुन जादूगरी छोकिरीअ खे चवणु लॻुसि त तोखे एॾो इल्मु आहे, मूंखे कुझु अहिड़ो शइ ॾे त जीअं मां पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे वस में कयां, या उनखे कुझु न कुझु कयां, न त हुन वटि इल्मु आहे मुंहिंजे त हथ पेरी न ईंदी। पोइ हुन छोकिरीअ मूंखे चयो मां तोखे पाणी पढ़ी थी ॾियां, तूं ही पाणी हणंदेसि, हूअ गॾे थी बीह रहंदी, पोइ तूं हिन ते चढ़ियो वत वज़न रख, हाणे इहा गॾे थी वेंदी। सो ही पाणी ॾियां थी पढ़ी। पोइ उन मूंखे पाणी पढ़ी ॾिनो। पोइ मां सिधो सो वञी पंहिंजी ज़ाल पुठीरी बीठी चोरी चोरी वञी हिन जे मथां पाणी जो छटियुमि त हूअ गॾे थी बीह रही। हाणे हीअ भाऊ मां चढ़ियो आयो आहियां, हीअ मुंहिंजी ज़ाल आहे जेकी मूंसां गॾु आहे। सो हीअ गॾे जेकी थी वई आहे, सो हीअ मुंहिंजी ज़ाल हुई, मूंसां हीअ कंहिं कार। सो मां हिन ते वॾो एतबार कयो, शादी बि नईं मूं कई, मां शौक़ु मां शादी, हीअ वरी पराए मर्दनि सां कमु हलाए पई। सो हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। सो हीअ जे कहाणी तोखे जिन खे चवणु लॻो तोखे पसंदि आई हुजे त हिन खे माफ़ु कर, हिन जो ॾोह को बि कोन्हे सौदागर जो। सो इहो इतकाफ़ थी वियो आहे, मतिलबु त हादिसो थी वियो आहे। चवणु लॻो त वाक़ई बि तोसां नाइंसाफ़ी तुंहिंजी ज़ाल कई आहे, पर तुंहिंजी कहाणी जे करे बि मां 10 ॾींहं हिन खे इजाज़त ॾेई सघां थो, बाक़ी हिन जी ज़िंदगीअ में बशके नथो सघां। एतिरे में वरी हरणीअ वारो जेको हमराह हुयो, हरणी वारे चयोसि भाउ हाणे जेकॾहिं हिन जी बि तूं कहाणी ॿिन्हिनि जी ॿुधी आहे, सो हाणे हिननि जी कहाणीअ खां मुंहिंजी मतिलबु त मुख़्तलिफ़ हिननि खां वधीक अंदाज़ में हुजे त पोइ हिनखे माफ़ु कजांइ तूं। हे चवणु लॻो तूं कहाणी ॿुधाए, पोइ हिनखे बाद में जिन चयोसि मां सोचींदो पियो जेकॾहिं तुंहिंजी कहाणी हिननि खां मतिलबु त मुख़्तसिल हूंदी, अलॻि अंदाज़ में हूंदी पंहिंजे हिसाब सां, त वरी मां सोचींदुमि। सो हाणे हरणी वारो हमराह हिनखे कहाणी खणी पियो ॿुधाए, चए मां हुयुसि हिकु सौदागर। पोइ मुंहिंजी शादी थियल हुई, मुंहिंजी शादीअ खे तक़रीबन
वॾो अरसो थी वियो, 7-8 साल थिया, पर मूंखे औलाद कोन पई थिए। पोइ औलाद जो मां एतिरो सिकायलु मुंहिंजो बेअंत। पंहिंजे हिसाब सां असां दवाऊं इलाज करायासीं, पर औलाद असांखे कोन पई थिए। पोइ मुंहिंजे घर में हिकु नौकिराणी रहंदी हुई, सो उहा मूंसां थोरी घणी फ्री थी वई। पोइ मूं पंहिंजी ज़ाल खे चई ऐं हुनखे नौकिराणी जे मिटनि खे चई, पंहिंजे हिसाब सां मूं शादी उन सां कई। पोइ शादी जो कई त मां काॾे सौदे वापार ते वियमि कोन शादी कयमि, जेसि ताणी मूंखे औलाद उन मां पुटु ॼाओ। मूंखे पुट जो ॼाओ त हाणे मां 3 साल पूरा उन खां वठी सम्झिजे त उहो साल हिकिड़ो शादी वारो ऐं साल 3 साल छोकिरे ॼाए खां पोइ, उन खां बाद में मां सौदे वापार ते निकिरी वियुसि। छोकिरो बि 3 सालनि जो थियो, जवान थियो वञे। पोइ मां पंहिंजे हिसाब सां सौदे वापार ते निकिरी वियुमि हेॾे होॾे। तक़रीबन मूंखे हिते 2.5 साल थी विया। मां हेॾे होॾे हलियो वियुसि सिधो सो, वरी पंहिंजे हिसाब सां सौदा वापार करे वरी मोटी आयुमि। जॾहिं पंहिंजी बादशाही में पुॻुसि, पंहिंजे घर जो आयुमि त ॾिसां त मुंहिंजी वॾी ज़ाल वेठी आहे, सो नंढी ज़ाल बि कोन्हे, छोकिरो बि कोन्हे। अची उन सां मिलियुमि, हेॾो होॾो ख़ुशि ख़राब त कई मां, त पंहिंजे हिसाब सां हेॾो होॾो जेको तोहफ़ो तौरु आंदुमि हुन लाइ, उहे सभु कुझु ॾिनामांसि हेॾो होॾो। हाली मां हिन खां पुछा न कई त मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजी ज़ाल किथे न, हाली हिन सां पंहिंजे हिसाब सां सिकाई केचरी कई मां हेॾो होॾो। सोचियुमि त हिन जा मुंहिंजी ज़ाल जा माइट पीउ मां उते ई शहर में उन बादशाही मुंहिंजनि मां होॾे वई आई जो आई। इन इंतज़ार में मां बीठो वञा। पोइ हली हली नेठि मां आतारे आतारे पंहिंजी ज़ाल खां पुछा कयुमि त मुंहिंजी ज़ाल जेकी निंढी आहे उहा काॾे वई आहे पुटु सिधो। उहा मुंहिंजी ज़ाल चवणु लॻी मूंखे त उहा त तुंहिंजी ज़ाल निंढी जेकी आहे उहा त मरी वई। मूं चयो ईअं कीअं मरंदी? चई तूं एतिरा साल हेॾे हलियो वएं, सो बादशाही छॾे सो मरी वई पोयूं, हाणे ख़त तुंहिंजा पोइ तो वटि कीअं पुॼे सघ, तूं अची वरी तोखे मुंहुं ॾिसे हुनजो दफ़नायूं, पोइ ईअं कोन थियो। सोचो त अलाए कॾहिं मोटे हूअ मरी वई। सो जेको मरी वेंदो आहे माण्हू त उनखे माण्हू घणो टाइम न आहे रखंदो। दा तूं जे मरी वेंदे तोखे बि केरु को रखी सघंदो, मां मरंदुमि त मूंखे बि एतिरो टाइम न रखंदा। शायदि के ग़रीब सारा ईंदा बि न, अॻे चवंदा त बाबा खणो हिनखे दफ़नाए अचूं, इंतज़ारु पलियूं। सो अदा इहो दस्तूर आहे दुनिया जो। तंहिं वेरे में हिन बि सोचियो त बणा वाक़ई बि मौत बेशक आहे, बरहक आहे, निंढे ॾे बि ईंदो, वरी ॾे बि ईंदो, अचिणो आहे। अॼु फेरी ॾेई वियो आहे, सुभाणे फेरी ॾेई वियो आहे, कंहिं महिल बि अची सघे थो। बाक़ी रहंदी वञे ॻाल्हि दा जेकी हाणे इहा असां कहाणियूं खणूं था मथां, कॾहिं कंहिं दोस्त खे यादि पई त क़ुर्बान लिया बसि हीअ कहाणी खई हुई। सो त हिन यकीन कयो था जी वाक़ई बि ज़ाल मुंहिंजी मरी वई हूंदी। पंहिंजी ज़ाल खे चयईं भला उहा मुंहिंजी घर वारी त मरी वई, मुंहिंजे पुट जो ॾे हवालु। चई उहो पुटु बि तुंहिंजो जॾहिं माउ मुई अथसि मूंखे सिंगुल ई कोन थो ॾिए, न मुंहिंजे कंट्रोल में अचे थो, हले काॾे रुलंदो वटे थो, हाणे ख़बर न आहे त किथे आहे। हिन पंहिंजे हिसाब सां पुट जी जाजा जूज कराई, पर हिनखे पंहिंजो पुटु हिनखे कोन लधो। इन ॻाल्हि खे तक़रीबन 3 साल थी विया वञनि। हीअ इन परेशान मुंहिंजो चई मां हुजां न, मूंखां ज़ाल पई चवणु लॻो हुनखे जिन खे त न मूंखां ज़ाल पियो विसरे, न मूंखां पुटु पियो विसरे। टेंशन मुंहिंजा इंतज़ार में हुजा त मुंहिंजा पुट ऐं ज़ाल मूंखां अचण खां अॻे विया हलिया मूंखां विछड़ी। पोइ मां इन सोच वीचार में वेठो हुजां त 3 सालनि खां पोइ मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे कुल्हे ते हथु रखो वॾीअ, चवणु लॻी त मूं हिकु खल फ़क़ीर खे पंहिंजो हथु ॾेखारियो, तक़दीर ॾेखारी त उहो चवणु लॻो तोखे औलाद थींदी, पर औलाद थींदी तूं क़ुर्बानी कर। पोइ मूं क़ुर्बानी जो सोचियो आहे, तुंहिंजे हथां क़ुर्बानी कराईंदुमि, मूंखे औलाद थींदी, मूंखे पंहिंजी औलाद थींदी त पोइ तूं छाजे टेंशन करे। तुंहिंजी ज़ाल त मां अॻे आहियां, तोखे ज़रूरत औलाद जी आहे, औलाद बि थी वञे त बाक़ी टेंशन त दूरि थी वेंदो। हिन जो सही आहे। हे मुड़ुस खे ज़ाल मुतमिन करे वई, चई फलाणे असांजे नौकर वटि गऊं बीठी आहे, उहा गऊं खे तूं सीर ॾे, क़ुर्बानी कर। क़ुर्बानी हर हिकु मुस्लमान ते त हक़ु आहे, असां ते बि हक़ु आहे, तव्हां ते बि हक़ु आहे। या मुस्लमान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते इहा क़ुर्बानी नाज़िल थियल आहे। सो क़ुर्बानी हिन चयो त कर त असांखे औलाद थींदी। सो हिन देरी न कई, पंहिंजे हिसाब सां उहा गऊं जो हिन आंदी त क़ुर्बानी जे हिसाब सां सौदागर चवणु लॻो त जिन खे चवणु लॻो त मूंखे छुरी हथ में आहे, ऐं जंहिं महिल नौकर मुंहिंजे अॻियां गऊं काए पुॻा अचे त गऊं जो ॾिठमि त गऊं मूंखे ॾिसी सफ़ा अखियुनि मां नार वहणु चालू थी विया। गऊं मूंखे ॾिसे पई त ईअं रोए पई बेअंत, मूंखे बि हिया थिए पियो। चवां पियो हिनखे न कुहां,
पर ज़ाल मुंहिंजे मथां बीठी हुजे, उहा अञो बार बार ज़ोर हुजे त तोखे इहा कोहिणी आहे, थी सघे शायदि असांजे अलाह राज़ी थी पए, औलाद थी पए। सो मुंहिंजी दिलि कोन पई कढे त मां हिनखे कुआं। पोइ नेठि नौकरनि मूंखे लेटाए ॾिनी, मां काती वायमि, हुनखे सीर ॾिनमि। सीर जो ॾिनमि त हुन मां रत जो टेपो बि न निकितो। गऊं खे ढोर कंहिंखे सीर ॾिबी आहे त रत निकिरंदो आहे, हिनखे रत जो टेपो बि न निकितो। सो मुंहिंजी ज़ाल आई मूंखे चवणु लॻी त अड़े हिनखे रत जो टेपो ई न निकितो त हीअ क़ुर्बानी क़बूल न पई। सो हाणे कीअं मसइलो थिए, असांखे क़ुर्बानी क़बूल करणी आहे। सो ॿिए हारीअ वटि मतिलबु नौकर वटि असांजे वटि गाबो बीठो आहे, उहो गाबो तूं को शायदि मथां उहो रत ॾिए। हिन चयो चलो ठीकु आहे, भला हाणे उहो गाबो बि नौकर खे चई काए अचो, उहो सिधो सो नौकर वियो वञी उहो गाबो बि काए आयो। ऐं हिन जे अॻियां गाबो जंहिं महिल आयो त उहो गाबो बि हिनखे ॾिसी सफ़ा अखियुनि मां नार ॻोढ़ा वहनि पिया उन खां बि। हिन चयो त बणाई खामखा हिन जी ज़िंदगी बि विञाया थो, गऊं त कुठम पर उन मां रतु न निकितो। पर हिन ज़ाल हिन जी मथां बीठी हुजे, बार बार हिनखे चवे पई दिलि त क़ुर्बानी कर त मन औलाद थिए। हाणे हिनखे सोचणु लही त हाणे ॿियो त को चारो बि न हुयो जो हिनखे ॿिए ज़ाल खे ऐं छोकिरे खे कीअं विसारे। हे गाबो हिनखे ॾिसी रोअणु लॻो। गाबो को नौकरनि खां ताक़त में घणो हुयो त हिननि खां छॾाए वियो, रोड़ाए वियो। अचे गाबो भॻो थिए, अचे सौदागर बि नौकर बि हलंदे हकलंदे वञी हिकिड़े घर में गाबो घिरी वियो। उते हिकु छोकिरी हुजे, उहा छोकिरी वञी भाकुर विधियूं गाबे में चिंबड़ी पई आहे। सिधो सो नौकरनि सिधो सौदागर पुॻो। सौदागर सभिनि खे चवणु लॻो भा तव्हां बीहो त मां अंदरों गाबो काए थो वञा, काए थो अचां। हे सौदागर सिधो सो वियो त ॾिठे त बणा छोकिरी भाकुर पायूं गाबे खे बीठी आहे। हे सिधो सो वियो छोकिरीअ सां ॻाल्हाइणु लॻो त ॾे हवाल भला तोखे गाबो एतिरो चिंबड़े थो, तूं गाबे सां एॾी मोहबत प्यार। हीअ चवणु लॻी बादशाह सलामत, तूं जेकी गऊं कुई आहीं, दरअसल इहा गऊं न हुई, इहा तुंहिंजी ज़ाल हुई निंढी। चई ईअं कीअं हूंदो? चई हा। चई इहो कीअं, तूं कूड़ थी हणे? चई हेॾे अचो त मां तोखे सॼी कहाणी ॿुधायां। पोइ हुन छोकिरीअ सौदागर खे घुराए पाण सां विहारे सॼी तेर पितर कहाणी ॿुधायईं त तुंहिंजी ज़ाल हिकु कारो इल्मु सिखियो आहे। पोइ कारे इल्म जे ज़रिए तुंहिंजी पुट खे, तुंहिंजी ज़ाल खे हुन इहे जानवर बनाए छॾियो, हुनखे गऊं बनाए छॾियईं मतिलबु त, ऐं हिनखे गाबो ठाहे छॾियईं मतिलबु बणाए छॾियईं। पोइ हिनखे कारो इल्मु इन हिसाब सां क़ुर्बानी ॾियणी आहे जीअं तूं पंहिंजे हथनि सां कुहंदे ॿई शयूं त हुनजो जेको कोल आहे उहो कामयाबु थी वेंदो। सो हुनजो जेको इल्मु आहे उहो ताक़त में घणो अची वेंदो। सो गऊं त तूं कुई वएं, बाक़ी आख़िरी गाबो रहियो, इहो बि तोखां कोराइणु चाहे पई। सो इहो गाबो आहे तुंहिंजो पुटु। हिन चयो त भणा इहा ॻाल्हि आहे? चए हा। चए पोइ हाणे ही मुंहिंजी ज़ाल त कुसी वई, छॾ हिनखे, इहा कुसी वई, हाणे मुंहिंजो पुटु जेको आहे इहो मूंखे इंसानु करे ॾे। चवणु लॻी पर हा इंसानु मां करे ॾींदीमांइ, मूं वटि जादू आहे, इल्मु आहे, वाक़ई बि मां हिनखे इंसानु के ॾींहुं अॻे कयां हा। पर मां सोचियां पई हिनखे इंसानु कंदुमि त वरी हीअ पंहिंजे हिसाब सां को ॿियो जानवर करे बि कुझु बि करे सघे पियो, हुन वटि इल्मु हुयो। इन करे मां हिनखे इंसानु न पिए कयां, तुंहिंजे अचण जो इंतज़ारु हुयो बादशाह हुन सौदागर। सौदागर हिन जी ॻाल्हि ते यकीन कयो। छोकिरीअ हिन खां वाइदो वरितो त मां हिनखे इंसानु कंदुमि, पर हीअ मूंसां शादी कराईंदे हिनखे, पंहिंजे पुट खे। हिन पंहिंजे हिसाब सां वाइदो इक़रार ॾिनो। अॻे वाइदा माण्हू सचा कंदा हुया। सो हिन हुनजे पीउ जे साम्हूं पुट खे गाबे मां इंसानु पंहिंजो पुटु करे ॾिनो। अॼु ॾाढो पाण में भाकुर भाए मिलिया पीउ पुटु। सॼो पीउ खे हवालु करे ॿुधाईं त जंहिं ॾींहुं खां तूं सौदे वापार ते वियो असां लाइ वॾी अम्मा बाहि ॿारे छॾी, मुंहिंजी माउ सां एॾी हालतूं कयईं, मूंसां एॾियूं हालतूं कयईं, पर वॾा हवाला कयईंसि। हाणे चवणु लॻो उन छोकिरीअ खे त हाणे तव्हां ॿिन्हिनि जी मां शादी कराईंदुमि, पर पहिरियां मूंखे इन जो बिलो करे ॾियो। सही छोकिरीअ देरी न कई। उन महिल हूअ पढ़ाई करे पंहिंजे हिसाब सां हिनखे ॾिनो त हीअ पाणी तूं पढ़ी ॼाए, इनखे कहिड़ी बि हालत में तूं मथो हारींदे त इहा हरणी थी बीह रहंदी। हिन देरी न कई। उन महिल पाणी पढ़ी ॾिनो। उन महिल जीअं मां मुंहिंजी घर वारी सुती पई, मां हुनजे मथां पाणी हरियो त उहा हरणी थी पई। पोइ पंहिंजी पुट जी शादी मां उन छोकिरीअ सां कराए, छो त मुंहिंजो वाइदो थियलु हुयो। पोइ उन्हनि ॿिन्हिनि खे मां पंहिंजी बादशाही में उन घर में रहणु लॻुसि। पोइ इहा हरणी ॿधी पई हूंदी, कंहिं महिल पाणी विझंदोमांसि, कंहिं महिल न बि विझंदोमांसि, कंहिं महिल गाह ॾींदोमांसि, कंहिं महिल न बि ॾींदोमांसि, हिनखे सज़ा पियो लुड़ाईंदो आहियां।
ऐं मुंहिंजे पुट शादी कई कुझु ॾींहं मुंहिंजी उहा नूंहुं गुज़ारे वई। मुंहिंजो पुटु उन जी इश्क में चरियो थी वियो। सफ़ा पंहिंजी जने ज़ाल जो सदमो बर्दाश्त न करे छॾियो। हाणे चरियो थी निकिरी पियो घर खां ॿाहिरि। अलाए कहिड़े तरफ़ वियो ख़बर न आहे। हाणे उन जी जाचा बि मां बि निकितो आहियां। अची हरणी बि पाण सां गॾु आहे। सो बादशाहीअ खे तालो हणी आयो आहियां। हाणे उहो लभंदो त पोइ वापसि वेंदुसि। सो इहा कहाणी मुंहिंजी इहा हालत हुई। मूंसां ज़ाल पंहिंजे हिसाब सां अहिड़ो ज़ुल्म कयो जे हिन सभिनि खां मतिलबु त भली कहाणी तोखे सुठी सम्झ में आई त हिन खे माफ़ु कर। हिन जो को बि ॾोह न आहे। त हुननि जे हमराह खां बि ॻोड़ा वहनि पिया जेका 4 ॼणा ऐं सौदागर खां बि सभिनि खां ॻोड़ा वहण लॻा। ऐं पछाड़े जिन बि रोई पियो हिन जी कहाणी ॿुधी। चईं त बणा तुंहिंजी ज़ाल तोसां वॾो नाइंसाफ़ी कई आहे। तुंहिंजे हथनि सां तुंहिंजी ज़ाल कोरायईं। तुंहिंजो पुट बि कोराइणु चाहे पई। तोसां वॾी नाइंसाफ़ी थियल आहे। तुंहिंजी कहाणी जे करे मूं हिन सौदागर खे माफ़ु कयो। वञी पंहिंजे बचनि सां ख़ुशि रहे। मूं हिन खे पंहिंजे बचे जो खून माफ़ु कयो जिन चयो। सो हिन खे साईं इजाज़त मिली वई। सौदागर खे ॾाढो ख़ुशि थियो। पाण में भाकुर पाए मिलिया। जिन पंहिंजे राह सां हलियो वियो। हिननि पंहिंजे सौदागर सो दोस्तनि खे चयो दोस्तनि खे त बाबा हलो मुंहिंजी हीअ पंहिंजी बादशाही आहे। मुंहिंजी बादशाही आहे। तव्हां हलो तव्हांजी ख़िदमत कयां। तव्हांजे लाइ शेला कुआ कुकड़ कुआ मुर्गियूं कुआ तव्हांजी ख़िदमत कयां। तव्हां मुंहिंजी जान बचाई आहे। हिन चयो बाबा असां पंहिंजे राह सां रवाना थियासीं। सो तोखे पंहिंजो हवालु कयोसीं। तव्हांखे कहाणियूं ॿुधायूंसीं। सो असां पंहिंजे मसइले जे कढ वेंदासीं। तुंहिंजी महिरबानी। सो उन खां वधीक ॿी दोस्ती कोन्हे। ही साईं टुटल दोस्त थी विया 4 इन कहाणीअ खां पोइ। पंहिंजे हिक ॿिए जी हेल्प करणु लॻा। हिताणी हिननि जी भाषायूं क़ाइमु न। सो हीअ कहाणी पसंदि अचेव त सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कबो ऐं घंटीअ खे लाज़मी हणिजो। ऐं दुआउनि में यादि रखिजो क़ुर्बान अली अब्बासीअ खे।